मटियारी में खबर है अवां ताईं पहुंचाए पिया। अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक त सूबाई वज़ीर रेवेन्यू क़िबला मखदूम महबूब ज़मान जन सां मखदूम शहज़ादा की मुलाकात। मखदूम शहज़ादा GDA के अलविदा चई मखदूम हाउस में शमूलियत इख्तियार करे छॾी। GDA अॻवान मखदूम शहज़ादा GDA सिंध जा अॻवान जन सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा सां हैदराबाद में संदसि राशगाह ते मुलाकात करे बाक़ायदा पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम शहज़ादा चयो त GDA में जेके अवामी मसला ई हल न पिया थियनि, जंहिं सबबि उतां मायूस थी पीपल्स पार्टी में शामिल थियो आहियां। हाणे मखदूम महबूब ज़मा सां गॾिजी करे मटियारी ज़िले जे अवाम समेत सिंध जे अवाम जा मसला गॾिजी हल कंदासीं। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा चयो त मखदूम शहज़ादा के PP में अचण ते वेलकम कयूं था। मखदूम शहज़ादा के अवामी ख़िदमत करण जो जज़्बो आहे, उनखे अॻियां गॾिजी वधाईंदासीं। उन मौक़े ते मीर मुसरत अली जाफ़री जन मौजूद आहे।